नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त भारत जे मरकज़ी मुख़ालिफ़ पार्टी कांग्रेस जे सरबराह राहुल गांधी लोकसभा जी चूंड में शिकस्त क़बूलंदे हिकु भेरो वॾी वज़ारत जो उहिदो संभालण ते नरेंद्र मोदी खे मुबारकबाद पेश करे छॾी है। मीडिया रिपोर्टनि मूजिबि प्रेस कॉन्फ्रेंस में राहुल गांधी चयो है त आऊं अॻे बि चई चुको हुअसि त जनता अवाम मालिक आहे ऐं अॼु माण्हुनि पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो है। भारतीय अवाम नरेंद्र मोदी खे पंहिंजो नयो वज़ीर आज़म चूंडियो है ऐं आऊं इन फ़ैसिले जो एहतराम करियां थो। हिन चयो त लोकसभा जूं चूंडूं नज़रियाती जंग जीअं हुयूं ऐं संदसि जे पार्टी नज़रियाती माज़ ते जंग जारी रखंदी। कांग्रेस वर्किंग कमेटी सां गॾिजी अॻिते अमली तय कंदासीं। हिकु सवाल जे जवाब में राहुल गांधी चयो त अॼु इहा ॻाल्हि करण जो मौक़ो नाहे त कांग्रेस जी शिकस्त पुठियां कहिड़ा सबब, पर माण्हू वाज़े अक्सरियत सां नरेंद्र मोदी खे पंहिंजो वज़ीर आज़म चूंडियो ऐं उन जो एहतराम करियां थो। उत्तर प्रदेश जे सेठ अमेठी में भारतीय जनता पार्टी बीजेपी जे समर्थी ईरानी खे शिकस्त। हिन चयो त हू माण्हुनि जे फ़ैसिले खे क़बूल कंदो। राहुल गांधी चयो त समर्थी ईरान खे फतह थी मुबारक पेश करियां थो। माण्हुनि हिन खे चूंडियो ऐं उन खे दरख़्वास्त करियां थो त हू अमेठी लाइ दिलि ऐं जान सां कमु करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।